अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व ख़ातमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मिन अहलिल किताबि मन इन तअमनहु बिक़िंतारिन युअद्दिही इलैका व मिनहुम मन इन तअमनहु बिदीनारिन ला युअद्दिही इलैका इल्ला मा दुमता अलैहि क़ाइमा ज़ालिका बिअन्नहुम क़ालू लैसा अलैना फ़िल उम्मिय्यीना सबील यक़ूलूना अलल्लाहिल कज़िबा व हुम यअलमून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम। इन आयत सगुरी जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात माण्हुनि जे मिज़ाजुनि जे मुतलिक़ ऐं तबियतुनि जे मुतलिक़ इरशाद फ़रमाए थो त हर क़ौम में हर मज़हब जे अंदरि अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि। जो ज़िक्र ख़ासि करे यहूदियुनि जो हली रहियो आहे ऐं उनजे आमाल उनजे अफ़ाल अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फ़रमाए थो व मिन अहलिल किताबि इन तअमनहु बिक़िंतारिन युअद्दिही इलैक। किताब वारनि खां कंहिं वटि जेकॾहिं तूं ढेर दुनिया जो अमानत रखी तो अदा कंदो तरफ़ थो ॾे। यानी किताब वारनि में अहिड़ा ईमानदार माण्हू बि आहिनि जेकॾहिं उन वटि तूं सोन जो ढेर रखी छॾ न त बि उहे ख़ियानत न कंदा, उहे तोखे मोटाए ॾींदा। तअमनहु बिदीनारिन ला युअद्दिही इलैक। ऐं उन्हनि में वरी के अहिड़ा बि आहिनि जेकॾहिं हिकिड़ी अशरफ़ी उन्हनि वटि रखी न उहा बि खाई वेंदा, तोखे मोटाए कोन ॾींदा। ला युअद्दिही इलैक इल्ला मा दुमत अलैहि क़ाइमा, मगर ही जो तूं हमेशह उन्हनि जे मथां बीठो हुजी, यानी हर रोज़ पियो फिरी उनजे मथां अदा मुंहिंजी अमानत मूंखे मोटाए ॾे, अदा मुंहिंजो हक़ु अथई मूंखे मोटाए ॾे। हिकिड़ी अशरफ़ी जे लाइ बि तोखे परेशान कंदा ऐं तोखे मोटाए न ॾींदा। हिकिड़ा वरी अहिड़ा आहिनि जो ढेर सोन जो तूं उन्हनि खे लखे करोड़े उन वटि अमानत रख त उहे तुंहिंजी ख़ियानत न कंदा, तोखे मोटाए ॾींदा। हाणे इहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जूं सिफ़तूं थो आदतूं थो बयानु फ़रमाए यहूद जूं उन्हनि में आहिनि। भला छा असां मुस्लमाननि में कोन्हनि छा? असां मुस्लमाननि में बि आहे। हिन वक़्तु उहो दौरु ख़तमु थी वियो आहे अमानत वारो, कंहिं वटि अमानत रखिजे। छोजो अॻे पैसे लिकाइण जा ज़रिया कोन हूंदा, रखण जा बि न हूंदा। हाणे बैंकियूं थियूं पियूं आहिनि, हर कोई वटि जेको पैसो आहे खणी बैंक में उछलाए थो वठे। पर उन वक़्त में पैसो रखणु लिकाइणु महफ़ूज़ करणु ॾाढो मुश्किल हूंदो। घणो माण्हू अमानतूं रखंदा। पोइ हर क़िस्म जा माण्हू हूंदा। हिन त अमानत रखण वारो दौरु कोन्हे को, पर इन जे बावजूदि बि हालात ॿुधाइनि था पिया त अमानतदारी कोन रही आहे। केरु कंहिं वटि जेकॾहिं 5 रुपया रखंदो त पोइ उहो मुश्किल आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फ़रमाए थो हिकु तरफ़ ॾे नज़र कयो यहूदियुनि जूं आदतूं आहिनि जो उन वटि जेकॾहिं हिकिड़ो दीनार रख त उहो बि वापसि करे न ॾियनि। ऐं ॿिए तरफ़ ॾे तव्हां वरी पंहिंजे आका मदीने वारे साईं ॾे ॾिसो, अलाह जे रसूल ॾे ॾिसो। सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात वटि मके जा काफ़िर मुशरिक था अमानतूं रखनि, हो तूं असांजूं अमानतूं पाण वटि रख। ऐं जॾहिं हिजरत फ़रमाए मदीने पाक ॾे तशरीफ़ फ़रमाए चवनि था पिया त उन अमानतुनि खे अदा करण जे वास्ते हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला खे छॾे था वञनि मके पाक में त मूं वटि फ़लाणे जूं अमानतूं रखियल आहिनि, ये अली इहे अमानतूं तूं अदा करे पोइ अच। इहे असांजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान। असां उनजा ग़ुलाम आहियूं, असां उनजा उम्मती आहियूं। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए उन्हनि खे ख़ाइननि खे न ॾिसो जेके ख़ियानत कनि था, परायूं अमानतूं हक़ खाई था वञनि, गसब करे था वञनि। तव्हां नज़र कयो पंहिंजे आका मदीने वारे साईं की छा उनजी ज़िंदगी आहे, छा उन में अमानतदारी आहे। अमानत जेका अमानत में ख़ियानत कबीरो गुनाह आहे। अमानत वारी शइ खे मटाइजे बि न, अमानत वारी शइ खणी कंहिंखे ओधर ते बि न ॾिजे त हाणे वक़्त में वरी मूंखे मोटाए ॾिजां त मां पराई अमानत न, उहा शइ अहिड़ी महफ़ूज़ करे रखी आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त यहूद जे अंदरि ईअं आहिनि, पर इशारो सभिनि जे तरफ़ ॾे आहे। पैसे जे मामले जे अंदरि इंसानु वॾो कमज़ोर आहे। जॾहिं उनखे हथु अची थो वञे न त पोइ उनजे लाइ हीला बहाना, पोइ तारीफ़ूं हाज़िरियूं शुरू थी वेंदियूं। पर इहो कमु केरु था कनि, इहो कमु कंदड़ कहिड़े आहिनि?
वॾे नाले वारा माण्हू जहिड़े तहिड़ो न। ग़रीब वटि ज़मानत केरु रखंदो ई कोन्हे न, ग़रीब वटि छो रखंदो? ज़रूरु अमीर वटि रखंदो, पढ़े लिखे वटि रखंदो, उस्ताद वटि रखंदो, वकील वटि रखंदो, जज वटि रखंदो, वॾा माण्हू जेके हूंदा जेके सुठे नालनि वारा उन्हनि वटि त माण्हू रखंदो न। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे आयतुनि उनजे आदतुनि जे तर्जुमानी रबे करीम फरमाए थो पियो त हिनजो अहिड़ो किरदारु आहे। इन शइ जे अंदरि ईमान जो हुजणु ज़रूरी आहे, ख़ुदा जे ख़ौफ़ जो हुजणु ज़रूरी आहे त पराओ हक़ आहे मां हिनखे अदा कयां। ऐं हुनजी मूंखां पुछा थींदी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तूं हुनजे मथां बीठो हुजे हर रोज़ु अदा मुंहिंजो रुपयो थिए मूंखे ॾे, उहो बि मर्ज़ी अथसि ॾे या न। ज़ालिक बिअन्नहुम क़ालू लैसा अलैना फिल उम्मीयीन सबील। उहे छा पिया चवनि पिया त न आहे मथे असांजे अणपढ़ियलनि जे अंदरि को रस्तो न आहे। असां खाई इहे हिननि जा पैसा खाइण जाइज़ आहे? हिन जा जवाबु कहिड़ो? हिननि जा पैसा ग़रीब आहिनि न, ग़रीबनि जो पैसो खाइण जाइज़ आहे। असांखे हितां न खाईंदासीं त भला किथां खाईंदासीं? सोच जहिड़ी ॻाल्हि आहे जो अलाह ताला असांखे हिलाल रिज़्क़ करे ॾिनो, पर उनजे बावजूदि बि अञा उन हिलाल खे छॾे करे ॿियनि खे ईज़ायूं, ॿियनि खे तड़पायूं, ॿियनि जे हक़नि खे खाऊं। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो इहे कीअं था चवनि यक़ूलून अलल्लाहिल कज़िब, ऐं अलाह जे मथां वरी बोहतान था आणनि, वहम यअलमून ॼाणी वाणी त अलाह असांखे सही इजाज़त ॾिनी आहे त तव्हां चङा मुड़ुस आहियो, तंहिं करे तव्हां ग़रीबनि जो माल खाई था सघो, या तव्हां मौलवी आहियो, तव्हां जेके आहे सो उस्ताद आहियो, तव्हां इन करे तव्हां जेको आहे सो हक़ खाई सघो था, वरी अलाह जे मथां हणंदा। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ॼाणी वाणी इहो बोहतान हणनि था पिया। इहो यहूद जो अमल आहे। भला मन औफ़ा बिअहदिही वत्तक़ा फ़इन अल्लाह युहिब्बुल मुत्तक़ीन। हाओ जंहिं शख़्स पंहिंजे वाइदे सां वफ़ा कयई ऐं टिनो यानी तक़वा अख़्तियार कई, पोइ बेशक अलाह ताला तक़वा कंदड़नि खे मुत्तक़ीन खे पसंदि फरमाए थो। फ़ाइदो कहिड़ो यहूदनि जो जेको अलाह सां थियलु हुयो, पंहिंजे नबियुनि सां उनजो थियलु हुयो त असां आख़िरी नबी जे मथां ईमान आणींदासीं ऐं उन वाइदे जे मथां वफ़ा कयऊं ऐं तक़वा अख़्तियार कयऊं, मुत्तक़ी थिया। तक़वा उनखे चइबो आहे जो ॿिए जे हक़ूक़ जो ख़्यालु करे, रुॻो पाण खे न बचाए ॿियनि खे बि बचाए। असां चवंदा तक़वा उहा जेको हिलाल खाए पाक खाए पाण खे बचाए न, माशरे जे अंदरि खोड़ मामला आहिनि उन में बि त एहतियात करे न। यानी रुॻो निमाज़ ऐं सफ़ाई जो नालो तक़वा न आहे त बदन बि पाक रखे, कपिड़ा बि पाक रखे, पर मामलात जे अंदरि बि उनखे पाक रहणो आहे। माशरे जे अंदरि जेके आम कम आहिनि, आम मामला माण्हुनि सां आहिनि, उनजे अंदरि बि त माण्हू होशियारु रहे न, उन में त कंहिंखे इज़ा न ॾे, कंहिंखे तकलीफ़ न ॾे, कंहिंजो हक़ न मारे। पोइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात बेशक अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पसंदि फरमाए थो मुत्तक़ीन खे, जेके माशरे खे पाक रखनि था, पाण खे पाक रखनि था। इन्नल लज़ीना यश्तरून बिअहदिल्लाहि व अयमानिहिम समनन कलीला, जेके शख़्स अलाह जे अहद खे ख़रीद कनि था ऐं पंहिंजे कसमनि खे थोरनि पैसनि में, उलाइक ला ख़लाक़ लहुम, उहे तवजो न आहे सोबात उन्हनि जे फिल आख़िरत में, वला युकल्लिमुहुमुल्लाह, अलाह ताला उन सां कलाम न कंदो क़यामत जे ॾींहुं, वला यनज़ुरु इलैहिम, न अलाह ताला उन ॾे नज़र कंदो यौमल क़यामत, ईअं क़यामत जे, वला युज़क्कीहिम, ऐं न वरी उन्हनि खे पाक कंदो, वलहुम अज़ाबुन अलीम, उनजे लाइ अज़ाब वॾो आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत जे आख़िरी हिसे में टे ॻाल्हियूं फरमायूं। जेके शख़्स अलाह जे वाइदे जे बदिले में पैसा था वठनि ऐं उन ॻाल्हि खे लिखी करे ख़ुदा ॾे मनसूब करे पोइ उनजे मथां कसम था करनि त अलाह ताला से पंहिंजे किताब में हीअं फरमायो आहे, पंहिंजे क़ुर पाक में अलाह ताला हीअं फरमायो आहे, ऐं उनजे मथां कसम खणनि था पिया। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पैसनि जे करे जेको इहो अमल कनि था पिया, इन्हनि जे लाइ क़यामत जे ॾिहाड़ इन्हनि जे लाइ को हिसो न आहे। बसि आख़िरत में इहो जेको कमाइनि था नाजाइज़, दुनिया जे अंदरि जेको नाजाइज़ कमाए अथऊं इहो इन्हनि खे मिलंदो, आख़िरत में जे लाइ कुझु बि न आहे। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त अलाह ताला क़यामत जे ॾींहुं सां ॻाल्हाईंदो ई कोन्हे, न वरी अलाह ताला इन्हनि जे तरफ़ नज़र फरमाईंदो ऐं न उन्हनि खे गुनाहनि खां पाक कंदो, इन जे लाइ वॾो अज़ाब आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, पाण त टिनि शख़्सनि सां अलाह ताला क़यामत जे ॾिहाड़े कलाम बि न कंदो, नज़र बि न कंदो, उन्हनि खे पाक बि न कंदो। हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी अर्ज़ु कयो त सुहिणा हबीब उहे कहिड़ा आहिनि? पाण त हिकिड़ो जेको अमानत में ख़यानत, ऐं ॿियो उहो शख़्स जेको नेकी करे भलाई करे पोइ माण्हू जे मथां थोरो करेसि,
का चङाई जो कमु करेसि वटे थोरो ॻाईंदो जिथां टपे त असां तुंहिंजो मां कमु कयो माई हा यादि कान ॻाल्हि विसरी वई उहो नेकी करे ऐं उनजे मथां थोरो कंदो वञे ऐं टियों उहो शख़्स जेको वॾाई करे थो हलण में पोइ कीअं पंहिंजी गोॾ खे या कांच खे भेॼी खां हेठि करे ऐं तकबुर जो नुमा करे थो पियो नबी की इस्लाह फर्ज़ इन टिनि शख़्सनि सां क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला न कलाम कंदो न उन्हनि जे तरफ़ ॾे नज़र फरमाईंदो न वरी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे पाक कंदो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त यहूदियुनि जूं सिफ़तूं तव्हां में न हुजनि तव्हां आहियो मदीने वारे सां या ग़ुलाम तंहिं करे पंहिंजी ज़िंदगी खे महबूब जी ग़ुलामी में लॻाए छॾ त इन बुराइनि खां ख़ुदा ताला तोखे पाक फरमाए दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अली